बॉलीवुड जे बादशाह सम्झे वेंदड़ शाहरुख खान 5 सालनि खां पोइ एंट्री ॾिनी आहे। सभिनी खे ख़बर हुई त शाहरुख खान जी एंट्री कंहिंखां घटि कोन हूंदी, पर कंहिंखे इहो अंदाज़ो बि न हो त हिन भेरे शाहरुख खान वॾो धमाको कंदो। शाहरुख खान फिल्म पठान सां अहिड़ी एंट्री ॾिनी आहे जो माण्हू सिनेमा घरनि खे बाहि ॾियण, फिल्म जो बाइकाट करण ऐं माफ़ी वठण जा मुतालबा करे रहिया आहिनि। फिल्म त अञा आई कोन्हे, फिल्म जे गाने एतिरो हुल मचायो आहे त अॻिते छा थींदो। थियो ईअं आहे त कुझु हिंदू तंज़ीमुनि खे दीपिका सां बि मसइलो आहे, छो त दीपिका बेशरम गाने में जेको लिबास पहिरियो आहे उन सां हिंदुनि जे जज़्बनि खे छीहो रसियो आहे। ॻाल्हि आहे दीपिका जे लिबास जे रंग जी, जंहिंखे भगवा रंग चवंदा आहिनि। दीपिका गाने में ॿिया बि रंग पहिरिया, पर पीले, ज़ाफ़रानी या नारंगी रंग खे हिंदू मज़हब जा पैरोकार मुक़दस सम्झंदा आहिनि। दीपिका इहो रंग पहिरियो, मथां वरी गाने जो नालो बेशरम रंग रखियो वियो, तॾहिं त माण्हू काविड़जी पिया आहिनि। बेशरम रंग गाने जे रिलीज़ थियण सां जेको थरथलो मतो आहे इहो बीहण जो नालो नथो वठे, पर हिन समूरे हंगामे में फिल्म जी वॾी मशहूरी थी रही आहे। हिन मामले में वॾा माण्हू विच में अची विया आहिनि ऐं पंहिंजा बयान ॾेई रहिया आहिनि, पर सवारा भास्कर वरी सभिनी जे फटनि ते लूण बुरके छॾियो आहे। सवारा चयो आहे त सियासतदाननि खे औरतुनि जो लिबास ॾिसण मां वक़्तु मिले त हू आवाम लाइ बि कुझु कनि। ॿिए पासे गानो त ॾाढो हिट थियो आहे। बेशरम रंग गाने खे शिल्पा राव, कारालीज़ा मोंटीरो, विशाल ऐं शेखर ॻायो आहे। गाने जी मौसीक़ी विशाल शेखर तरतीब ॾिनी आहे, जॾहिं त गाने जा ॿोल कुमार ऐं विशाल दादलाणी जा आहिनि। गाने में शाहरुख खान ऐं दीपिका पडुकोन मुख्य कास्ट में शामिल आहिनि, जॾहिं त हीउ गानो फिल्म पठान में YRF जे बैनर तहत शामिल कयो वियो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त गाने जी शुरूआत में स्पेनिश ॿोलीअ जा बि कुझु दोहिड़ा शामिल कया विया आहिनि। यूट्यूब ते हिन गाने जी वीडियो खे हेल ताईं 66 मिलियन खां वधीक माण्हू ॾिसी चुका आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk